जे प्रेस क्लब जा दोस्त हुजन पर ABC अखबार सर्टिफाइड जा नुमाइंदा हुजन उहे उहदेदार हुजन असुल साहब उहे आहिनि। बाक़ी हाणे डमी अखबार जो को नुमाइंदो हुजे, वेब चैनल को नुमाइंदो हुजे, PDF अखबार नुमाइंदो हुजे, उहो बि प्रेस क्लब मेंबर हूंदो त पोइ ज़ाहिर आहे आङुरियूं असां लाइ खजंदियूं, ज़्यादा करे आङुरियूं खजंदियूं। इन करे असांजी पंहिंजूं ग़लतियूं आहिनि। असां पाण खे बि ॾिसूं त असां केॾियूं ग़लतियूं पिया कयूं। हिकिड़ो मंशात फिरोज़ साहब बि आहे, उनखे मेंबर बि वेठायूं, उनखे बि उहिदो ॾेई वेठायूं। चकुले जो जेको भड़वो आहे उनखे बि असां मेंबर बि वेठायूं। असां जेको भतोखोर आहे, भताखोर आहे, असां उनखे मेंबर बि वेठायूं। इहे असांजियूं सभु पंहिंजूं ग़लतियूं आहिनि। बेड़ा महिरबानी करे ऐं ॿियो नंबर असांखे हक़ बि पंहिंजा कोन था मिलनि। इहो इन करे कोन था मिलनि, दाऊं था कयूं त नंढियूं प्रेस क्लब आहिनि, फंड कोन था मिलनि, फलाणी वॾी प्रेस क्लब खे फंड थो मिले, फलाणी खे मिले थो। असां पहिरियों त पाण खे रजिस्टर करायूं। मेन ॻाल्हि आहे पंहिंजी प्रेस क्लब खे रजिस्टर करायूं। जॾहिं रजिस्टर कराईंदासीं पोइ असां पंहिंजा हक़ वठी सघंदासीं ऐं मथे ॻाल्हाए बि सघंदासीं। तव्हां रजिस्टर करायो, तव्हांखे फंड न मिले, असां वेठा आहियूं। असां ॾिसो त तव्हांखे केतिरा फंड वठी ॾियूं ऐं कहिड़े तव्हांखे फंड वठी ईंदासीं।